नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब फेथ अलायंस फॉर क्लाइमेट एजुकेशन फेस्ट पारां धरती जे ॾिहाड़े जे हवाले सां उमरकोट प्रेस क्लब में मौसमियाती तब्दीली, कुदरती आफ़तुनि खां तहफ़्फ़ुज़ ऐं क्लाइमेट चेंज पॉलिसियुनि जे हवाले सां फेथ अलायंस फॉर क्लाइमेट एजुकेशन फेस्ट जे अॻुवाणनि भगवान दास, खेतपाल शर्मा, मौलाना हुसैन चानियो, शहबाज ज़ुल्फ़कार बलोच समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जर्मन वॉच जे 2020 जे मौसमी ख़तरनि जे आलमी इशारे मूजिबि पाकिस्तान हिन वक़्तु डिघे मुदे वारे मौसमी ख़तरनि खां मुतासिर थींदड़ दुनिया जो 5हों मुल्क आहे। हिननि चयो त 1999 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं पाकिस्तान खे आबहवा जी तब्दीली सां मुतासिर थी तबाहकुन कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे ऐं आबहवा खे मुंहुं ॾियण जे लाइ पाकिस्तान सभिनी खां घटि सलाहियत रखंदड़ मुल्कनि में अञा बि हिकु आहे, जंहिं में पीअण जे साफ़ पाणी, सफ़ाई ऐं हिफ़्ज़ानी सिहत ख़िदमतुनि ऐं चूंडियल इलाइक़नि में इंफ्रास्ट्रक्चर न हुजण जे करे सिहत जी सहूलतुनि ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे पायदार रोकथाम सूरतहाल अॻु ई वधीक ख़राबु आहे। हिननि वधीक चयो त आबहवा जी तब्दीली जे करे पाकिस्तान खे ॾींहों ॾींहुं कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि समूरी सूरतहाल खे मद्देनज़र रखंदे SPO हिकु फेथ अलायंस फॉर क्लाइमेट एजुकेशन फेस्ट जे नाले सां ज़िले सतह ते नेटवर्क जोड़ियो आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ समाजी, सियासी, इंसानी हक़नि ते कमु कंदड़ वकील, माहिर माहौलियात, माहिर ज़राअत, माहिर आबपाशी शामिल आहिनि। हिन वक़्तु सिंध सूबे में मुख़्तलिफ़ माहौल दोस्त क़दम खंया वञनि था, जंहिं में मुख़्तलिफ़ जॻहनि ते ॿूटा पोखणु, प्लास्टिक जे इस्तेमाल खे रोकण जी मुहिम ऐं वणनि जी कटाई ते पाबंदी लगाई वञे थी। मुनक़द किया गया वर्ल्ड अर्थ डे का, तो थोड़ा सा ये हमारे साथ वॉलंटियर्स हम सारे जमा यहाँ पे, और हम ज़्यादातर बोलते हैं कि क्लाइमेट चेंज जो आजकल के मुल्क में जो क्लाइमेट चेंज आ रहा है, एक स्टडी की गई थी जर्मन वॉच की तरफ से, जो कि पाकिस्तान 1999 से लेकर 2020 तक की जो स्टडी की गई, इसके मुताबिक बहुत सारा तब्दीलियाँ आ चुकी हैं हमारे मुल्क में। तो इसको बेहतर करने के लिए हमें बहुत सारे इक़दाम उठाने चाहिए, जैसे कि हम प्लास्टिक बोतलों का इस्तेमाल ज़्यादा हो गया, प्लास्टिक बैग्स का जो लिफाफे थैलियाँ हैं हम इसको बहुत ज़्यादा इस्तेमाल करते हैं। तो दिन ब दिन हम इसको ज़्यादा करने के बजाय हम इसे कम करेंगे तो हमारे काफ़ी बेहतरी आएगी। और क्लाइमेट चेंज के अगर हम दरख्त उगाते हैं, एनवायरनमेंट चेंज करते हैं, पीने का साफ पानी नहीं है, तो बहुत सारी तकलीफ़ें, बहुत सारी मुश्किलात हैं जो कि हम फेस करते हैं क्लाइमेट चेंज की तरफ से। बहुत ज़्यादा मुश्किल हो SPO तरफां के आज आलमी ॾींहुं अर्थ कोई ज़मीनी आफ़तनि जो आलमी ॾींहुं इन जे बाबति ऐं इहो प्रेस कॉन्फ्रेंस इन बारे में रखी हुई है। इनमें साईं शहबाज साहब, साईं खेतपाल साहब जेके साथी हिते वॉलंटियर हाज़िर थिया आहिनि। असांजो इहो ई हिकिड़ो अपील या हिकिड़ो इल्तिजा इहो असांजे गवर्नमेंट जे इदारनि खां, सिविल सोसाइटीज़ जा सोशल वर्करनि खां कि अचो असां सभई गॾिजी असांजे पंहिंजे अगर असांजो माहौल या असांजो आसपास अगर सुठो हूंदो त असांजी ईंदड़ नसल उन्हनि खे फ़ाइदो थींदो। त अचो गॾिजी करे असां हुकूमती खानगी इदारा, सोशल जेके बि साथी अची गॾु थी करे इन माहौल खे सुठो जोड़ियो। इन लाइ इहे सभु साथी आया आहिनि। इंशाअल्लाह असांजो बि ताउन रहंदो ऐं जेके बि साथी स्टेक होल्डर आहिनि, गवर्नमेंट जा इदारा आहिनि, उन्हनि खे बि इहा ई अपील आहे असां सां कोऑपरेट कयो। फेथ अलायंस फॉर क्लाइमेट एजुकेशन जे हवाले सां करियूं पिया। धरती जो आलमी ॾियारो आहे, त असांजी धरती ते कुझु आफ़तनि जा पाकिस्तान में मसइला थियनि पिया। कॾहिं बरसाति आहे त कॾहिं न, कॾहिं गर्मी आहे त वधे पई त कॾहिं घटे पई। ऐं धरती जे बचाव जे लाइ जेको आहे माहौल खे साफ़ु रखण जे लाइ इहो हिकिड़ो शहर में कमु करियूं पिया। ऐं हिन हवाले सां कुझु अॻिले रिपोर्ट हिकिड़ी पेश कई आहे, जंहिंमें 99 खां 2018 ताईं पाकिस्तान जी जेको आफ़तनि जे करे जेको कुदरती आफ़तूं वधी वियूं आहिनि ऐं इनमें हिकिड़ी पाकिस्तान 5 नंबर ते अची वियो आहे। त असीं चाहियूं था त असां सां गॾिजी जेके मुख्य इदारा आहिनि, स्टेक होल्डर्स आहिनि, उहे असां सां गॾिजी कमु कनि त जीअं असीं इन शहर खे, इन धरती खे असीं बचाए सघूं। ऐं हिन में आफ़तनि जो मेन सबबु जेको आहे हिकिड़ो त वण जो वधि वाढ आहे। जेको वण वधनि पिया असांजे माहौल खे तमामु घणो गंदो कनि पिया। ऐं हिन खां सवाइ प्लास्टिक बैग्स, प्लास्टिक बॉटल्स जेके इन जो यूज़ेज वधी वियो आहे, इन जे करे असांजी ज़मीन जेको आहे तबाह थिए पई ऐं ज़मीन में जेको
अॻे जेके पना या अख़बारूं यूज़ थींदियूं हुयूं उहो असांजी ज़मीन खे भाण जेके आहिनि उहो बि असांजी ज़मीन खे तबाह कनि पियूं। हिन जे करे असां कुझु कदम खयां आहिनि, मुख़्तलिफ़ वण पोखिया आहिनि, किथे वणनि जी शिजरकारी मुहिम बि कई आहे ऐं माण्हुनि खे वणनि जी वाढी खां बि रोकूं पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके मज़हबनि सां गॾिजी मज़हबी रवादारी जे हवाले सां जेको आहे साईं पास्टर आहे ऐं असां मौलवी साहब आहे या मुख़्तलिफ़ जेके मज़हब आहिनि उन्हनि सां गॾिजी बि रवादारी जे हवाले सां असीं ज़मीन खे बचाइण जी ऐं हिकिड़ो माहौल सुठो पैदा करण जे लाइ असीं जेको आहे इहो कमु करियूं पिया ऐं सभु जेके दोस्त आहिनि सभु वॉलंटियरली कमु कनि पिया। पंहिंजे पार्ट टाइम जेको आहे चवंदो ते असीं कीअं बि करे पंहिंजे मुल्क खे पंहिंजी धरती खे असीं बचायूं ऐं हिन जे लाइ जेको आहे हिकिड़ी काबीना में पॉलिसी बि पेश कई वई आहे पर अञा क़बूल कोन थी आहे जंहिंमें त मुल्क खे बचायो वञे ऐं DDA में खे बि असीं चऊं था त भई DDA में हिते असां वटि ज़िले में फ़ाल कयो वञे त जीअं असां वटि जेके बि कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि उनखे बचा लाइ असीं जेको आहे